सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। असा इंसान जेके भी आहियूं, असांजी ज़िंदगी तक़रीबन 80% कापी करे गुज़रंदी आहे। असां वधि में वधि पंहिंजी ज़िंदगी में 20% पाण कुझु करे सघंदा, 80% इंसान जी ज़िंदगी कापी करे गुज़रंदी आहे। पैदा थियासीं, जेको वॾनि खे ॻाल्हाईंदो ॾिठोसीं उहा ॿोली सिखियासीं। थोड़ा वॾा थियासीं कि ॿार था, जेको ॿार जेके ॿिया खेॾंदा उहे साॻियूं रांदियूं सिखी करे कयूंसीं। थोड़ा वॾा थियासीं, स्कूल में वियासीं, जेको ॿियनि खे पढ़ंदो ॾिठोसीं कि ॿियनि पढ़ियो असां उहो पढ़ियोसीं। कॉलेज वियासीं, दुकान ते वियासीं, ऑफिस में वियासीं, जेके जेके ॿिया कमु कंदा सभु साॻा साॻा करे करे असां कयासीं। घर जा, परिवार जा, कारोबार जा, समाज जा, माहौल जा, मुआशिरे जा जेके हलंदा, वधि में वधि असां थोरी तरक़ी कई आहे। वधि 20% 25% पंहिंजो सहयोग ॾींदोसीं, इन खां वधीक असां कुझु न कयो हूंदोसीं। बाक़ी जहिड़ो ॾिसंदासीं ओड़ो ओड़ो ई असां कंदा, उहो ई कंदा। इन करे असांखे सेखारियो वेंदो आहे त वॾनि जी इज़त कयो, वॾनि खे प्यार ॾियो, वॾनि खे मान ॾियो, वॾनि जो चयो मञो। जेको असांखे वॾनि जे लाइ इज़त, मान, शान सभु कुझु सेखारी वेंदी आहे, उहो हक़ीक़त में कोई वॾनि ते अहसान कोन्हे। छाकाणि असां वॾनि पंहिंजनि खे ॾिसंदासीं, जेकॾहिं इज़त ॾियूं तॾहिं बि आसीस ॾींदा आहिनि, न ॾियूं तॾहिं बि पीटींदा कोन्हे, आसीस कंदा वेंदा आहिनि, भई कुझु चङा थिए। अॼु ताईं कंहिं वॾे माउ पीउ, ॾाॾे ॾाॾी, नाने नानी कंहिं पंहिंजे ॿारनि खे बधंदो आहे कोन्हे ॾिनी, पेट कोन्हे ॾिनी, छा उन्हनि खे पोइ बि आसीस ॾेई वेंदा आहिनि, भई ठीकु आहे, जेको बि आहिनि जुड़िया रहिया आहिनि, ठीकु आहे, पंहिंजे ॿार खे छॾणु सिखंदा आहिनि। पर जेको असांखे चयो था वॾनि खे इज़त, मान, शान ॾियो, उनजी आज्ञा में रहो या उनजो चवणु मञो, उनजे पोइतां मक़सदु सिर्फ़ु हिकिड़ो हूंदो आहे त असां जेके बि आहियूं, अगरि सभ खां वधि प्यार कंदा त पंहिंजे ॿारनि सां कंदा। असां ॿारनि खे कुझु बणजंदो ॾिसणु चाहींदा, भई ॿार सभु एतिरो ते वधे वसे, ख़ुशि रहे, ख़ुशहाल रहे, तरक़ी करे, अॻिते इज़त मान शान वारो बणिजे, अॻिते हली करे पंहिंजो बि कुझु करे, जेको असांखे हुनखे संभाले असांजो सहारो बणिजे, अॻिते हली करे असांजो बहितर वहिंवार करे। असां ॿारनि मंझो केतिरियूं ख़ूबियूं समाए करे रखंदो, केतिरा सपना सजाए करे रखंदो त असांजा ॿार कहिड़ा हुजनि। इन करे असां ॿारनि ते पंहिंजो जीवन ॾींदा आहियूं, पंहिंजो सभु कुझु ॾींदा आहियूं, त इन करे असांजा ॿार ॾाढा सुठा हुजनि। पोइ असांखे जेको सेखारियो था, वॾनि जो इज़त कयो, मान ॾियो, चयो मञो, उनजे पोइतां मक़सदु सिर्फ़ु इहो हूंदो आहे, भई तव्हांखे यादि रखणु खपे त इंसान जी ज़िंदगी 80% कापी करे गुज़रंदी आहे, वधि में वधि 20% पाण कुझु कंदो आहे। इन करे इंसान जेको बि कुझु ॾिसंदो आहे उहो कंदो वेंदो आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजो ॿारनि जो एतिरी उमेदु रखो था, एतिरा सुठा थियनि, चङा थियनि, बहितर थियनि, ऐं उनमें को न हुजे असांजा सहारा बणिजनि, असांजा साथ ॾियनि, असांजो शान मान बणिजे, त पोइ तव्हां हाणे सां पंहिंजे वॾनि खे इज़त, शान, मान ॾियणु शुरू कयो, हाणे सां उनजो चवणु मञणु शुरू कयो, हाणे सां बहितर वहिंवार कयो, त जेको जेको तव्हां कंदो वेंदा उहो तव्हांजो ॿारु ॾिसंदो वेंदो, ऐं अॻिते हली करे सभु चीज़ूं तव्हांखे मोटी करे मिलंदियूं, ऐं तव्हांजो जीवन ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदो, तव्हां बहितर रहंदो, पंहिंजे जीवन खे बढ़ाए सघंदो। तंहिंजे करे हक़ीक़त में वॾनि जी इज़त, शान, मान जा बहितर वर्ताव इहो ॿार जो बैंक बैलेंस आहे। जीअं असां कुझु कमाईंदा न, कुझु गॾु करे रखंदा, गॾु करण जो मक़सदु सिर्फ़ु इहो हूंदो आहे त जॾहिं मां पोड़ो थींदुमि, वॾो थींदुमि, ॿियो कुझु न करे सघंदुमि, मुंहिंजो साथ ॾींदो, मुंहिंजो जीवन सुखी गुज़रंदो। जेकॾहिं असांखे पतो हुजे न बाद में कोई कमु न ईंदो त असां गॾु करणु छॾे ॾींदासीं उन वक़्तु। भई जॾहिं रिटायर थींदासीं, कमु जॾहिं रहंदासीं, जॾहिं असांखे ज़रूरत पवंदी त इहे चीज़ूं उन वक़्तु असांखे कमु ईंदियूं। इन करे सिर्फ़ु बैंक बैलेंस रखिबो आहे, ॿियो कुझु बि कोन्हे हूंदो। साॻे नमूने वॾनि जो इज़त, शान, मान जेको बहितर वर्ताव कंदा आहियूं, असांजो ॿार जो बैंक बैलेंस आहे जेको असांखे मोटी करे मिलंदो आहे।
छाकाणि त असां सभु इंसान जेके बि आहियूं असां ॿारनि खे तमामु सुठो ॾिसणु चाहियूं। असां ॾिसंदा आहियूं पंहिंजे जीवन में, असां आम ज़िंदगी में ॾिसूं, असां वेठे वेठे असांखे कोई पंहिंजे ॿार जी कोई तारीफ़ थी करे तुंहिंजे फलाणे ॿार ई सुठो कयो पई, असांखे पंहिंजी औलाद जी धीउ जी पुट जी कंहिंजी बि असांखे ॿुधाए अचे हुन एतिरो कुझु बहितर कयो या तारीफ़ करी, असांजो चहिरो ॿेकी उथंदो आहे, असांजूं अखियूं खिली उथंदियूं आहिनि, असांखे केतिरी ख़ुशी थींदी आहे। पर असांजे ॿार जी कोई थोरी शिकायत थी करे तुंहिंजे ॿार हे ग़लति कयो पई, हे ग़लति नमूने हलियो पई, हे मां ॿुधो हे ॾिठो, त जीअं ॿुधंदासीं हिकदमि पहिरियों त धरती निकिरी वेंदी आहे, परेशान थी वेंदो भई छा थींदो कीअं थींदो त छा कयूं। असां ॿार जी थोरी गिला में न ॿुधी सघंदा, ॿार जी थोरी हलत में न ॿुधी सघंदा, ॿार जो थोरो ग़लति वहिंवार में न ॿुधी सघंदा, त पोइ ॿार खे असां ख़राबु थींदो कीअं ॾिसी सघंदासीं। इन करे वॾनि जी इज़त शान मान सां बहितर वर्ताव जो मक़सदु आहे भई जेको हाणे कंदासीं पोइ मोटी करे मिलंदो।